जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां ॿिनि धार हादसनि जी ख़बर शेयर कंदा हलूं त करमपुर भरिसां ॿिनि धार हादसनि में 3 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे मुख़्तलिफ़ इस्पतालनि ॾांहुं इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लुंडी शाख वटि ॿिनि टालरनि में टक्कर जे नतीजे में हिकु ट्रालर ड्राइवर सदीक़ ख़ान जंग भॼण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे इलाज लाइ पहिरियां करमपुर लाड़ो ऐं बाद में शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। साॻी जॻह वटि ॿिए हादसे में ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में आबिद मंगी ऐं नसरुल्ला मीराणी शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे वारसनि पारां इलाज लाइ करमपुर लाड़ो इस्पताल दाख़िल करायो वियो आहे। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़िए जे 3 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ हो। जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।